बदीन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर रोशनदीन कोरे जो मूजिब हज़रत सुल्तान औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मा कुद्दुस सराहबानी दरगाह आलिया लवारी शरीफ जिन जो 257 सालियानो उर्स मुबारक दरगाह आलिया लवारी शरीफ ते निहायती अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें मुल्क जी कुंड कुर्श खां दरगाह आलिया लवारी शरीफ जे मुरीदनि ऐं मुतक़दनि वॾे अंग में शिरकत कई, जिन में पहिरें पंध काफ़िला पिणु वॾी तादाद में शरीक थिया। उर्स शरीफ जूं तक़रीबात सुबुह जो फजर जी नमाज़ खां शुरू थियूं। ज़ोहर नमाज़ बाद क़ुरान ख़्वानी ऐं तस्बीह बाद हम्द सना थी, जंहिंमें पाक फ़ौज ऐं वतनी अज़ीज़ जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। उर्स शरीफ जूं तक़रीबात मग़रिब नमाज़ ताईं जारी रहियूं। इन मौक़े ते आयल मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त दरगाह आलिया लवारी शरीफ बड़ सग़ीर जे नक्शबंदी सिलसिला जे वॾे में वॾी दरगाह आहे। अल्लाह जे वलियनि जे आस्थाने ते हाज़िरी ॾियण सां रूहानी सुकून मिले थो। उर्स शरीफ ते आयल मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि लाइ लंगर सॼो ॾींहुं जारी रहियो। लवारी शरीफ खां अलावा दरगाह शरीफ हज़रत काज़ी अहमद रहमतुल्लाह अलैह ऐं इस्लामी क़ल्ब कराची में पिणु उर्स शरीफ निहायती अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। जहिड़े त हैदराबाद, सांगड़, नौशेरा फिरोज़, लाड़काणो, दादू, गुंद खां बलोचिस्तान समेत मुल्क जी कुंड कुर्श में उर्स मुबारक जूं तक़रीबूं थी गुज़रियूं।